अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद त बिल्कुलु ठीक ठाक हूंदा। मां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक अली बोज़दार। दोस्तों हाणे असां पहुता आहियूं गाजी शाह ते ऐं गाजी शाह जा नज़ारा बि तव्हांखे ॾेखारींदासीं बाक़ाइदगी सां। मथे चढ़णो थो पए यार, मथे आहे गाजी शाह। हिकु ॿ दफ़ा पहिरें बि आयो पर विलाग न ठाहे सघिया आहियूं। मथे ताईं पोड़ा माण्हू बि न अचनि, थुल्हा बि न अचनि, पोइ न त धिकनि ते चढ़णा पवंदा असांखे। हा, ऐं बाक़ाइदगी सां हाणे गाजी शाह जो बि तव्हांखे दीदार करायूं था। हलंदासीं अॻियां। तमामु बहितरीनु पोइ नाले वारो दरगाह आहे गाजी शाह, गाजन शाह। तव्हां ॿुधो हूंदो, जिन्हनि जो बादशाह। ऐं तव्हां हाणे हलूं था, पाण हलूं था हाणे तव्हांखे दीदार करायूं था। कुझु बाज़ारूं बि आहिनि, कुझु अॻियां बि हलंदासीं। फैज़ मोहम्मद बोज़दार बि असां सां गॾु आहिनि, गुलाब बोज़दार बि गॾु आहिनि। हितां खां ई चढ़णो थो पए हेॾां। चढ़ण खां पोइ मथे गाजी शाह नज़ारा। साम्हूं पोइ साम्हूं दरगाह आहे मथे दोस्तो। हितां खां हाणे चढ़णो पवंदो असांखे। फैज़ मोहम्मद बि गॾु आहे असां सां। फैज़ मोहम्मद बोज़दार साहिबु कैमरा साईं तव्हां ॾे अथव। हा साईं, हा, वॾी महिरबानी, लख कुर फैज़ मोहम्मद भाउ जा जेको असांखे घुमाए फिराए पियो, उनजी महिरबानी आहे। ऐं इहो क्रेडिट जेको वञे थो पंहिंजो फैज़ मोहम्मद बोज़दार साहिबु ॾे वञे थो। ऐं मथे साईं दरगाह आहे फैज़ मोहम्मद भाई, माना हे पुराणो दरगाह आहे न, मतलब जिन्हनि जो बादशाह सॾिजे थो। हे ॾिसो था मथे साईं, अञा वेंदासीं तव्हांखे दरगाह जा अंदरियां मंज़र बि ॾेखारींदासीं। ऐं वरी मथे चढ़ी जॾहिं वरी हेठि तव्हां ॾिसंदव न, पोइ गाॾियूं बि तव्हांखे नंढियूं नज़र ईंदियूं, माण्हू बि नंढड़ा नज़र ईंदा। हे ॾिसो था न, अञा त मथे वञूं। अञा हलूं था मथे, दोस्तनि खे ॾेखारियां थो सॼी डिटेल तव्हांखे मां। हे तव्हां ॾिसो था दोस्तो बाक़ाइदगी सां। हाणे हेठि हे नज़ारा हेठि जा, ऐं हेॾां वरी साम्हूं दरगाह आहे। दरगाह तरफ़ इन थिया ऐं हे फैज़ मोहम्मद बि साईं असां सां गॾु आहिनि। बोज़दार साहिबु वॾी महिरबानी। फैज़ मोहम्मद साम्हूं ॾिसो था न, सॼो हेठि होना। हाणे असां पहाड़ ते मथां चोटी ते आहियूं। हे दोस्तो ॾिसो तव्हां, हिते हाणे असां पहुची विया आहियूं दरगाह हज़रत पीर गाजन शाह। सॼी डिटेल तव्हां साम्हूं लिखियलु आहे। ऐं हाणे असां दरगाह जे अंदरि, हे दरवाज़ो मेन आहे, तव्हां इन थियणो पवंदो अंदरि। ऐं हेॾां तव्हां ॾिसो त हेॾां पहाड़ी इलाइक़ा, पहाड़ ॾिसो था न, हे पहाड़। हेॾां हे रोज़ा तमामु बहितरीनु। हेॾां हे सफ़ा हेठि आहियूं हाणे असां, सॉरी असां मथे आहियूं ऐं चोटी हेठि। हे दोस्तो आहे गाजी शाह जो मज़ार जेको तव्हां हिन वक़्तु ॾिसो था। पुराणो दरगाह, जिन्हनि जो बादशाह जेको सॾिजे थो, गाजी शाह साईं। तव्हां ॾिसी सघो था सलाम सिंध यूट्यूब चैनल ते। जंहिं न ॾिठो आहे उहो दोस्त ज़रूरु ज़ियारत तव्हां कयो बेशक। ये गाजी शाह जा मंज़र, ये मथे पहाड़ ते जेको आहे न, माना रोज़ो आहे माशाल्लाह। तव्हां ॾिसो था, हे साईं फैज़ मोहम्मद बोज़दार साहिबु सां गॾु आहिनि। गुलाब भी गॾु आहिनि, फैज़ मोहम्मद भी गॾु आहिनि, महिरबानी उन्हनि जी। हे ॾिसो था तव्हां दरगाह हिन वक़्तु मौजूदु आहियूं। बसि दुआ में यादि कयो ऐं सलाम सिंध यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, वधि खां वधि शेयर कयो, वॾी महिरबानी थींदी तव्हां दोस्तनि जी। हाणे ॿाहिरि हलंदासीं। हेठि ॾिसो था जाम परे आहे, मथे आहियूं असां। ये साईं मेन दरवाज़ो हेठां, ये ॾिसो था दोस्तो। जीअं त दोस्तो तव्हांखे गाजन शाह जो दीदार करायोसीं, ज़ियारत करायोसीं दरगाह जो। हाणे जेको असांजो सफ़रु हूंदो उहो हूंदो नेग शरीफ़। गाजी शाह खां तक़रीबन 15 खां 20 किलोमीटर परे आहे, जेको पहाड़ी इलाइक़नि में आहे। तव्हां ॾिसो था मौला अली अलैहिस्सलाम जो खूह मुबारक, उते बि हलंदासीं। ऐं गाॾी ॾिसो था पथरनि में हले पई, पथरनि में।
सो हुते पहुची करे हुते तव्हांखे नज़ारा ॾेखारींदासीं। त पोइ हलूं था, काॾे न वञिजो। सलाम सिंध यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। ईअं त दोस्तो असां हाणे पहुची चुका आहियूं मौला अली अलैहिस्सलाम जे खूह मुबारक ते, नेक शरीफ़। ही साम्हूं तव्हांखे मंज़र ख़ूबसूरत नज़र अचनि पिया। पहाड़ी इलाइक़नि जे विच में आहे मौला अली अलैहिस्सलाम जो खूह। ऐं जॾहिं बि तव्हां गाजी शाह जो सफ़र कयो, नेक शरीफ़ ज़रूरु अचिजो। दोस्तो हीअ आहे मौला अली अलैहिस्सलाम जो खूह मुबारक जेको तव्हांखे साम्हूं नज़र अचे पियो। ऐं हिते बाग़ बि आहे, उहो बि तव्हांखे घुमाईंदासीं। हीउ चश्मो आहे, कुदरती चश्मो, मौला अली अलैहिस्सलाम जे हथनि जो निकितल चश्मो आहे नेक शरीफ़ में, पहाड़ी इलाइक़नि में। जीअं त दोस्तो हीअ बैनर हिते लॻियल आहे, ॾिसो था, आरामगाह शेर ख़ुदा हैदर करार मौला अली मुश्किल कुशा, हीअ हिते लिखियलु आहे। ऐं हीअ खूह मुबारक जेको तव्हांखे हिन वक़्तु साम्हूं तव्हांखे नज़र अचे पई। ऐं असां बि हलूं पिया, सभु दोस्त। फैज़ मोहम्मद बोज़ार साहब बि असां सां गॾु आहिनि, मां बि तव्हां सां गॾु आहियां। सभु दोस्त गॾु आहियूं। हीअ तव्हांखे सभु हिते नज़र अचनि पिया। पहाड़ी इलाइक़ो आहे दोस्तो, साम्हूं तव्हांखे सभु नज़ारा नज़र अचनि पिया। ऐं अॻियां हाणे हलंदासीं असां बाग़ तरफ़ बि हलंदासीं। ऐं सभु ही दोस्त कुझु वेठा आहिनि हिते, जेके मौला अली अलैहिस्सलाम जे फैज़ मोहम्मद बोज़दार असां गॾु इंजॉयमेंट कयूं पिया असां। माशाल्लाह, वॾी महिरबानी आहे फैज़ मोहम्मद बोज़दार साहब जी, असां सां गॾु आहिनि। माशाल्लाह, कुर्ब, वॾी महिरबानी, लख कुर्ब। अञा अॻियां हलूं था, तव्हांखे बाग़ बि घुमायूं था। हेॾां हलंदासीं। सोन जो जेको दरवाज़ो कलंदर लाल शाह वास्ते तव्हां ॾिसी सघो था। सोन जो साईं दरवाज़ो सजे थो बाक़ाइदगी सां। दोस्तों अगर ही वीडियो तव्हांखे पसंदि आयो त सलाम सिंध यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल घंटीअ खे ज़रूरु वॼायो। आइंदा वधीक सुठा सुठा वीडियोज़ ऐं सिंध जी सकाफ़ती वीडियोज़ ॾिसण ऐं ॿुधण लाइ। वॾी महिरबानी।